जय झूलेलाल। अॼु मां तव्हांखे ॿुधाईंदसि सिंधियुनि जा तिरमूरी जा स्पेशल तिरनि वारा बोनीडा जेके ॾाढा नरम हूंदा आहिनि और माखीअ में ठहियल हूंदा आहिनि। इहे कीअं ठाहिजनि जीअं इहे बिल्कुलु बाज़ार वांगुरु नरम ठहनि। जय झूलेलाल दोस्तों, मां मुस्कान आहूजा और तव्हांजो स्वागत आहे मुंहिंजे चैनल हुनर मुस्कान का सिंधी ते। बोनीडा ठाहिण लाइ सभिनी खां पहिरियों तिरनि जो इस्तेमालु करणो आहे। त हिते मां 150 ग्राम तिर खयां आहिनि, अच्छा तिर। उन्हनि खे असांखे भुञणो आहे, बिल्कुलु तेल जो इस्तेमालु न कंदासीं, ड्राई रोस्ट करणो आहे। जीअं तिरनि खे असां भुञींदासीं धीरे गैस ते यानी बिल्कुलु सिम बाहि रखणी आहे। उन खां पोइ गैस बंदि करे छॾींदासीं और हिनखे पासीरो करे रखंदासीं। हाणे खणंदासीं ॿी तई, उन में विझंदासीं खंडु, 100 ग्राम खंडु खई आहे मां हिते। और गॾु हिन में विझंदासीं असां अधु कोप पाणी। अधु कोप पाणी विझण खां पोइ इनखे असांखे मिक्स करणो आहे और खंड खे असां सिजाईंदासीं और हिनजी थिक चाशनी ठाहिणी आहे। इनखे चेक कंदासीं। ॾिसो हीअ हिकु तार जी चाशनी असांजी तयारु थी वई आहे। गैस बंदि करे छॾींदासीं, छाकाणि इन खां वधीक असां अगरि हिनखे सिजाईंदासीं त इहा ॼमण चालू थी वेंदी। इनखे थधो करणो आहे असांखे, छाकाणि असां हिन में माखी मिलाइणी आहे। त माखी जेका आहे गरम शइ में न मिलाइबी आहे। त हिनखे कंटिन्यूस घुमाईंदे पहिरियों हिनखे थधो कंदासीं और इन खां पोइ असां हिन में विझंदासीं माखी। 75 ml आहे इहा। इन खां पोइ हिन में विझंदासीं वनीला एसेंस। तव्हां चाहियो त हिते रोज़ एसेंस बि विझी सघंदा आहियो, गॾु हुन सां थोरो सो कलर बि, पर मां हिते वनीला एसेंस विझी रही आहियां। इनखे चङी तरह मिक्स करे जेके असां तिर भुञी रखिया हुआसीं उहे विझंदासीं। हाणे हथ में थोरो सो तेल लॻाइणो आहे और असां हिन मां ठाहींदासीं बोनीडा। साइज़ नंढी वॾी असां पंहिंजे हिसाब सां करे सघंदा आहियूं। इहो गरम आहे त थोरो ध्यानु रखिजो हथ सड़े न। के बोनीडा चवंदा आहिनि, के बोरिंडा चवंदा आहिनि हिनखे। तिरनि जा बोरिंडा। पिस्ता असां पंहिंजी चॉइस सां हणी सघंदा आहियूं। त हिते मां सभिनी ते पहिरियों किशमिश हणी रही आहियां, उन सां गॾु इन ते हणंदासीं असां पिस्ता। तव्हां चाहियो त हिन ते हिकु बादामी बि हणी सघंदा आहियो। हिकु हिकु किशमिश हणण खां पोइ असां हिन ते हणंदासीं पिस्ता, हुनखे सन्हो कटे करे। और जीअं मां ॿुधायो इहे गरम में ई चिपकंदा, थधे थियण खां पोइ न थींदा। पिस्ता हणण खां पोइ इनखे असां 15 खां 20 मिंट छॾे ॾींदासीं जीअं चङी तरह सेट थी वञनि। उन खां पोइ इनखे कढणो आहे और इनखे असां पनीअ में यानी फ्रेश रैप में वेड़ींदासीं। जीअं ॿाहिरि बाज़ार में मिलंदा आहिनि इहे, छाकाणि इहे त काफ़ी सॉफ्ट हूंदा आहिनि, इन जे करे इनखे असां चङी तरह रैप करे रखंदासीं। हिते मां फ्रेश रैप जो इस्तेमालु कयो आहे, क्लिंग रैप। और हिन तरह हिकु हिकु लड्डूअ खे यानी बोनीडे खे असां ॿधंदासीं। इहे असांजा तिरमूरीअ जा माखीअ वारा बोनीडा तयारु आहिनि। नॉर्मली तिरनि जा लड्डू ठाहिया वेंदा आहिनि त उहे काफ़ी हार्ड हूंदा आहिनि, पर असां सिंधी जेके आहियूं इहे लड्डू ठाहींदा आहियूं यानी बोनीडा जेके ॾाढा सॉफ्ट हूंदा आहिनि। ॾिसो त वीडियो तव्हांखे अगरि पसंदि आयो हुजे त ज़रूरु लाइक कजो, मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कजो।